करो मेरे साइया, हम हैं भौजल माए। सुरत करो मेरे साइया, हम हैं भौजल माए। आपे ही बह जाएंगे जे न पकड़ी बाएं। आपे ही बह जाएंगे जे न पकड़ी बाएं। ओ साई नमो सतगुरु साई नमो नमः, सतगुरु साई नमो नमः, जय जय साई नमो नमः। ओ साई नमो नमः, सतगुरु साई नमो नमः, सतगुरु साई नमो नमः, जय जय साई नमो नमः। ओ साई नमो नमः, सतगुरु साई नमो नमः, सतगुरु साई नमो नमः, जय जय साई नमो नमः। ओम साई नमो नमः, सतगुरु साई नमो नमः, सतगुरु साई नमो नमः, जय जय साई। सबनी थोड़ी देर सत्संग ऐं थोड़ी देर ध्यान इन खां पहिरियों हिकु गुरबाणी जो गीत, तंहिंखां पोइ थोड़ी देर सत्संग और ध्यान। जागले हो रे मन जागले, काहे गाफिल सोया। जागले हो रे मन जागले, काहे गाफिल सोया। काहे गाफिल सोया, काहे गाफिल सोया। काहे गाफिल सोया, काहे गाफिल सोया। काहे गाफिल सोया, काहे गाफिल सोया। मन जागले, काहे गाफिल सोया। जागले रे मन जागले, काहे गाफिल सोया। जो तन जो सखी, सो भी संग ना होया। जो तन जो संगी, सो भी संग ना होया। सो भी संग ना होया, सो भी संग ना होया। सो भी संग ना होया, सो भी संग ना होया। सो भी संग ना होया, सो भी संग ना होया। जागले मन जागले, काहे गाफिल सोया। ओ जागले रे मन जागले, काहे गाफिल सोया। माता पिता सुत बंद जन, हित जास्यों जो कीनो। माता पिता सुत बंद जन, हित जास्यों जो कीनो। जीव छुट क्यों जब देते, जीव छुट क्यों जब देते। ओ जीव छुट क्यों जब देते, जीव छुट क्यों जब देते। डारे अगन में दीनो, डारे अगन में दीनो। जागले
व्यवहार है जग को तुम जानो, जीवत लो व्यवहार है जग को तुम जानो। नानक हरि गुण गाय ले, नानक हरि गुण गाय ले, नानक हरि गुण गाय ले, नानक हरि गुण गाय ले। सब सुपनो सम्मानो, सब सुपनो सम्मानो। बोलो जग सत्संग जो हिकु ई शीर्षक जंहिंजो नालो जाग लेहो। जन्म असां कई वरिता आहिनि, करोड़े जन्म वरितल आहिनि। निंड में ही जन्म वरिता आहिनि, वठंदा आया आहियूं। ही जन्म जीअं जागी त हिन जन्म में ही कमु बणिजी वेंदे, मुक्ति युक्ति मिली वेंदे। चयो बि आहे गुरु ग्रंथ साहिब में, राख लेव इह वारी नानक दास संत पाछे परियो। राख लियो इह वारी, हिन जन्म में। पहिरियां जन्म त मां ईअं ई विञाया, हिन जन्म में बहुत जन्म बीते थे माधो, ये जन्म तुम्हारे लेखे। हिन जन्म में बाक़ी मिली वञे, सूजी पइजी वञे, पोइ हे जन्म मरण दुख आहे, दुख खां छुटी पवंदी। पोइ वरी माण्हू सोचींदो आहे पोइ असां छा कंदासीं। उहा चवण जी शइ न आहे, उहा अनुभूति करण जी शइ आहे। हे अॼोको सत्संग जाग लेहो, जीवत लऊं व्यवहार है जग को तुम यूं जानो। नानक हरि गुण गाय ले, सब सुपनो सम्मानो। चाहे ही सुपनो, चाहे ही जागृत वारो, चाहे निंड वारो, ॻाल्हियूं ॿई साॻियूं आहिनि। राति जो बि थोरो अंदरि अखियूं ॿुटी ॾिसो, 10 खां 12 ताईं सपना माण्हू हर को ॾिसंदो आहे। पोइ मां ॾेईंदा आहिनि, माण्हू चवंदा आहिनि भाउ मूंखे न ईंदो आहे सपनो। सवाल ई नथो पैदा थिए, तोखे यादि न ईंदो आहे। बाक़ी निंड त कुल माण्हू, असली निंड 2 कलाक, असली निंड थींदी त 2 कलाक। ऐं उहा चई छॾियां, घणा माण्हू सोचींदा आहिनि जीअं रोटी बि अधु फुल्को तूं खाए, हुन अधु फुल्के में खून बि ठही वेंदी, अॼु बि ठही वेंदी, वीर बि ठही वेंदी, सॼो मांस मज़ा अधु फुल्के में बि ठही वेंदे। तूं 10 फुल्का खाए, उहो फोक आहे। माण्हू रोटी जेतिरी
घटि खाए ओतिरो सुठो, बाक़ी भोग इहो न सोचे ताक़त अचे, ताक़त तो न अधु फुल्क में बि अची वेंदे। रोटी घणी खाइण सां ऐं जेको निंड आहे हिकिड़ो सभिनि जो तापमान थींदो आहे। हाणे जीअं राति जो असां देरि सां सुम्हियासीं, सॼी राति में 2 कलाक तापमान माण्हूअ जो घटिजंदो आहे, हर माण्हूअ जो। पोइ टाइम बाक़ी अलॻि अलॻि, कंहिंजो 3 खां 5, कंहिंजो 4 खां 6, कंहिंजो 5 खां 7, कंहिंजो वरी 6 खां 8 बि। घणनि जो तापमान 6 खां 8, 8 ताईं निंड न करे त बाक़ी सॼी राति ई सपना ॾिसंदा आहिनि। इहे सभिनि जा पंहिंजा 2 कलाक आहिनि, कंहिंजो 1 खां 3, 3 बजे जागी बि वेही रहंदा आहिनि, कुझु न थींदो। माण्हू खे लॻंदो आहे मां निंड न कई आहे, निंड तो 2 कलाक उहा कई आहे, उहा निंड ई 24 कलाकनि जी संजीवनी थी। राति जो बि असां देरि सां सुम्हियासीं, पर उहा निंड मां ॾिठमि, मां सुबुह जो कई, जेको मुंहिंजो तापमान घटिजो, सुबुह जो उथुमि फ्रेश। केॾी महिल बि राति जो देरि थी बि थी वञे, अगरि तव्हां 2 कलाक उहा निंड कई आहे, उहा 2 कलाक ई तव्हां संजीवनी, यानी बाक़ी त सपना ई सपना ॾिसंदो आहे। उन निंड में माण्हू बिल्कुलु न सपनो हूंदो आहे, जागृत त हूंदी बि न आहे। उन में माण्हू सम्झी हिकु प्रकार जी रोज़ु राति जो हिकु मौत थींदी आहे, रोज़ु सभिनि जी थींदी आहे। ध्यान में बि समाधि लॻी वेंदी आहे, उहा बि निंड आहे। निंड ध्यान ऐं निंड ॿई लॻभॻि सेम आहिनि, बाक़ी निंड में माण्हू बेहोश हूंदो आहे ऐं ध्यान में माण्हू अंदरां जाॻियल हूंदो आहे। ध्यानु इन करे वॾो कमाए थो। ध्यानु बि हिकु सुषुप्तीअ जहिड़ी ई उनजी क्रिया आहे, जीअं निंड थींदी आहे। पोइ उहो तव्हां 2 कलाक कई त तव्हां फ्रेश थी वेंदव। तव्हां 24 कलाक वरी पोइ बाक़ी ॾींहं जो तव्हां न बि सुम्हो त तव्हांखे कुझु न। उहे 2 कलाक जे निंड न कई आहे, पोइ उनखे शरीर में बेचैनी हूंदी। त मुंहिंजे चवण जो मतिलबु, सुपिनो ईंदो आहे, सभिनी खे ईंदो आहे। उन सुपिने खे तेॾी महिल तव्हां ॾिसंदा आहियो, उहो बिल्कुलु सच लॻंदो आहे। वरी जाॻंदा आहियो, चवंदा आहियो सुपिनो। मां पाण सुबुह जो ॾिसी करे हिते बिल्कुलु उहो ई अनुभव तव्हांखे ॿुधायां थो। मां आख़िरीअ में जेॾी महिल उथियुमि, ओॾी महिल मूंखे हिकिड़ो सुपिनो आयो, ऐं सुपिने में जेको ॾिठो वरी उहो ई वरी उथी करे ॾिठुमि त उते ई उहो माण्हू बीठो। अड़ी मां जाइ बि न काई ॻाल्हि थी न हुजे। मतिलबु इहो आहे, सुपिनो सच न थींदो आहे। सुपिने में त के जीअरा मोल मोल जीअरा, नांग पहाड़ हवाऊं, कंहिंखे त वरी मल मूत्र ई मूत्र नज़र ईंदो आहे। मां ॾींदा आहिनि माण्हू, सभु ॿुधाईंदा आहिनि, चवंदा आहिनि हा मूंखे ईअं थो अचे पियो ॾाढो। ऐं मूंसां त फ़ोन न ॻाल्हाईंदा आहिनि, सभु सच ॿुधाईंदा आहिनि। पोइ चवंदा आहिनि जंहिंखे बीमारी आहे त भुल ॿुधाईंदो आहे। पोइ उहो सच न आहे, उहो सच न आहे। मां बि हिकिड़ो ॾिसी करे वरी सुबुह जो ॾिठुमि, मूंखे थोरो उहो लॻो, उनखे ॾिसी करे वरी ॾिठुमि दर ते उहो बीठो हुयो। मां किथां अचां पियो, कार में हुयुमि, त विच शहर में उहो गाॾी खणी करे आयो। मां चयुमि बसि अलाए मां फ़ोन मां ॾिठुमि, अलाए बंदि आहे असांजी, हे भला कीअं आयो आहे हिते। मां पक कोई मरी वियो थी, इहे असांखे ॿुधाइणु आयो आहे। त बसि अञा हीअं करे मूंखे असांखे इशारो कयईं, असां गाॾी बीहारीसीं, उहो बि फेराए करे गाॾी अचे बीहारे। अञा कुझु ॿुधाए ई पियो त मुंहिंजी निंड खुली। मां चयुमि अलाए छा हुयो, वरी ॿाहिरि निकितो बीठो, मां अलाए ॿुधाइणु आयो आहे, अलाए तव्हां कोई मरी वियो आहे, अलाए छा। मां चयो मुंहिंजी फ़ोन त बंदि हूंदी आहे, केॾी महिल बि कोई कुझु हूंदो आहे त इनखे ई कंदा आहिनि, असांजे मोतीराम खे कंदा आहिनि फ़ोन, त बाबा कीअं चए। मूंसां जंहिंखे बि ॻाल्हाइणो हूंदो आहे त सुबुह जो मोतीराम खे कंदा आहिनि। मां चयो हे पक कोई ॻाल्हाए, उहो मोह ॻाल्हाए बीठो बि आहे दर ते। वयमि त काई ॻाल्हि कान हुई, बाक़ी कूड़ हुयो, हे बि कूड़ हुयो। असांखे हे जेको कूड़ पकिड़े वेठा आहियूं, सत्संग बि उनजो आहे, ध्यानु बि उनजो आहे, प्रार्थना बि उनजी आहे। उन कूड़ यानी जेको असां तूं कूड़ खे पकिड़े वेठा आहे, जेको कान, जेको राति तां ॿुधो, जेको आहे कान, उहो असांखे जेको आहे उहो नज़र नथो अचे, जेको न आहे उहो नज़र थो अचे।
ये जेको असां मन जी दृष्टि सां ॾिसूं था कूड़ी थी। ज्यों सपना और पेखना ऐसे जग को जान, इसमें कुछ साचो नहीं, नानक बिन भगवान। भगवान खां सवाइ तो जेको भी थी कूड़ थी। तो कूड़ खे असां पकड़े वेठा आहियूं, दुखी परेशान, हाय हाय लॻी पिया, मरी वियासीं, कुछ भी कान्हे सवाइ परमात्मा जी बि कुछ भी कान्हे। जहिड़ी तुंहिंजी वृत्ति आहे ओड़ो तूं संसार बासियो। सभिनी खे पंहिंजी पंहिंजी, इहे राति जो तव्हां सभई सुम्हिया आहियो, सपनो सभिनि जो अलॻि अलॻि हूंदो आहे, कंहिंजो बि सपनो हिकु जहिड़ो न हूंदो आहे। सभु 500 ई माण्हू तव्हां सुम्ही पओ, सभिनि जा अलॻि अलॻि जगत हूंदा। जेॾीमहिल 500 वरी सुबुह जो उथो, वरी निहारींदो त उहो हिकु नज़र ईंदो। सभु उहे माण्हू ॾिसंदो, जेके राति सुम्हिया उहे हिकु ई, राति जे निंड में सुम्हिया, सभिनि जा जगत पंहिंजा पंहिंजा हुया। हाणे मां जेको ॾिठो तव्हां थोरी ॾिठो, सभिनि जो पंहिंजो। इहो संसार बि ईअं ई आहे। कूड़ खे असां पकड़े, कूड़ आहे अहंकार। बसि हे जेको बि सत्संग, ध्यान, प्रार्थना जेको बि आहे, इन कूड़ खे हिकिड़ी दवा ईंदी आहे होम्योपैथी। होम्योपैथी ॾाढी सुठी दवा आहे। ख़बर अथव छा आहे हुन में? 70% माण्हू खे कूड़ी बीमारी आहे। हुनखे उहो दवाऊं ॾियनि बि था त उहा असर नथी करे। होम्योपैथी तीर लॻंदो आहे, तीर ते कमान थी लॻंदो आहे होम्योपैथी। छाजे लाइ? छो जो तोखे कूड़ी बीमारी थी, कूड़ी दवा। होम्योपैथी कॾहिं बि नुक़सानु न कंदी आहे, फ़ाइदो कंदई, नुक़सानु न कंदई, छो जो तूं कूड़ खे पकड़े वेठो। होम्योपैथी वारा डॉक्टर इहे जेके विझी उहा ॾींदा आहिनि सुगंध, गोरियूं हिकु जहिड़ियूं हूंदियूं आहिनि, इहे कंड जूं गोरियूं तिड़ियूं तिड़ियूं ॾींदा आहिनि हिकिड़ी शीशीअ में हिते। इहा त मां चवां ॾाढी सुठी आहे। कंहिंमें माण्हूअ खे बीमारी कूड़ी आहे, कोड़ा सची बीमारी थोरी आहे, बीमारी कूड़ी आहे। पोइ हुन में जंहिंमहिल लॻी वेंदी आहे उहो ॾिसंदा तीर ते कमान लॻी वेंदो आहे। होम्योपैथी सुठी आहे। ईअं माण्हूअ खे बीमारी कूड़ी, सची बीमारी जंहिंखे हूंदी उहो होम्योपैथी ठीकु न कंदसि, हुनखे उहा ई बीमारी ठीकु करे, उहा ई दवा ठीकु कंदी। एलोपैथी आहे कुझु बि, बाक़ी होम्योपैथी हिकु जहिड़ी बि सभिनि जी दवा थींदी आहे। सिर्फ़ु सुगंध अहिड़ी विझंदा अथसि जो माण्हूअ खे लॻंदी बि आहे। मारे ईंदा आहिनि माण्हू, हा होम्योपैथी आहे, मां ठीकु थी, मां कूड़ी बीमारी हुए, कूड़ खे कूड़ कटींदो आहे। हाणे हिन जो हिकिड़ो दृष्टांत ॾेई करे तंहिंखां पोइ ध्यानु। हिकु भाई हुयो, राति जो सपनो ॾिसो, सपनो हो बि कूड़ो, हे बि कूड़ो, ॾिसण वारो सच। हिनखे बि ॾिठई। हिकिड़े 4 अवस्थाऊं थींदियूं आहिनि, जागृत, सुपन, सुषुप्ति, तुरिया। चैनी में जागण वारो 8 ई पहर जाॻई थो, उहो ई परमात्मा थी। ॾिस, तोखे निंड अचई सुषुप्ति वारी, जंहिंमें कोई सपनो न हुजे, त तूं सुबुह जो उथी करे चवंदो अॼु बढ़िया बढ़िया निंड आई, अॼु बढ़िया मस्तु निंड आई। अरे तोखे निंड आई त तोखे ख़बर कीअं पए? निंड में थोरी ख़बर पवंदी। निंड में कोई ज़ाल, ॿार, धन, यश कुझु बि न हूंदो आहे। निंड में त माण्हू सुन में हली वेंदो आहे। त तोखे कीअं ख़बर पए मूंखे सुठी निंड आई आहे? कोई हुयो ॼाण वारो, हे जागृत ॾिसे थो, इहो बि ॼाण वारो आहे। वरी सुपिनो ॾिसे थो, वरी सुबुह जी मां ॿुधायां मां हीअं ॾिठो, उते बि आहे। तुरिया में संसार न हूंदो आहे, हिकु चिदाकाश हूंदो आहे, उनखे बि ॼाण वारो आहे। चैनी अवस्था, जागृत, सुपन, सुषुप्ति, तुरिया, ये 4 अवस्थाऊं। जागण वारो जागे थो, उहो आहे ही आहे, उहो सच आहे, बाक़ी सभु कूड़ थी। हिकिड़ो माण्हू सपने में चवाए सभु कूड़ थी, ऐं माण्हू घणा माॾे ईंदा आहिनि, चवंदा आहिनि वाह तव्हां ते सपनो ॾिठो आहे, सच थी वेंदो आहे। कोई जीअर मुअल थी वेंदा आहिनि, मुअल जीअरा थी वेंदा आहिनि, त सच कीअं थियो? कूड़, हे बि हिते बि कूड़ थी, पर हिनखे बि असां सच सम्झूं। इनखे कूड़ करण जे लाइ ई हे संत महापुरुष बसि इहो ई कराईंदा आहिनि। ध्यानु कयो,
कूड़ खे कूड़ सां कटियो। ॿियो अंदरि त शाश्वत तुंहिंजी आहे, ध्यान सां प्रार्थना सां तुन कूड़ खे कट। सत्य तुंहिंजे अंदरि थी, अथी कुझु कान। ऐं सपने में माण्हू वात फाड़े करे सुम्हियो, उहो सच ॾिसे थो, वात ईअं फाटल घणनि जो वात फाटल हूंदो आहे। कंहिंजी वरी हिकिड़ी माई हुई, उनजी हिकु अखि बिना खुलियल, उहा बंदी न थिए अहिड़ी बीमारी। बाक़ी ईअं कंहिंखे ढियारणो हुजे उन माईअ खे कंहिंखे जेकी अखि हिकिड़ी माईअ मां ॿार वठी करे चवां हिनखे ॾिस हिकिड़ी अखि में खुली पई आहे, ॿी अखि बंदि आहे, ॾिसेसि त भेण ॼण भूत सुम्हियो पियो आहे। त कंहिंजी वरी ईअं बि बीमारियूं थींदियूं, त हुनजो वात खुलियल सुम्हियो पियो हीअं छा पोइ खणे ऐं बिल्कुलु सच ॾिठईं। कोई नाम ईअं नंढड़ो सो आयो ऐं वात में अंदरि हलियुसि काकड़े सां गीत अचे त निंड खुलियल अची बंबट कयईं, अरे मुंहिंजे पेट में नांग हली आहे, नांग हली आहे, नांग अची गज़ाल ॿार सभु थिया, नांग हली विया। हिते आहे डॉक्टर खे घुराइनि, डॉक्टर चई हिनखे हाणे नांग हली वियो आहे, असांखे वेंदो त कान्हे नांग, कीअं वेंदो त ईअं थोरी धीअरो मगज़ ख़राबु थी मूंखे लॻे थो। हाणे कूड़ो सपनो ॾिठईं, कूड़ो नांग। डॉक्टर हिकदमि दवा ॾिनईं उल्टी, हाणे उल्टी करायसि, ॾाढी करायसि, अचु एॾी करायसि की इहा उल्टी मथां आहे। मुंहिंजे पेट में हेॾे नांग आहे, वरी हाणे हेॾे अची आहे, वरी हेॾे अची आहे, मूं चयो थो हीअं। डॉक्टर जी कोई नांग पेट में विझाती, कोई पेट में सहंदो ई न पेट जीअरो। ॿियो अलॻि सां जीवड़ा त आहिनि असांजे शरीर में, पर अलॻि सां कोई जीव अंदरि हली वञे त माण्हू अंदरि मरी वेंदो, बचंदो थोरी। पर हे चए हाणे छितो करे छॾियईं सभिनी। हिकिड़े डॉक्टर ॾे, ॿी ॾींहुं, टे ॾींहुं हिन वञी कीअं? डॉक्टर चवनि तव्हांजो मगज़ ख़राबु आहे, कोई कुझु कान्हे। हाणे कूड़ हुयो, विया हिकिड़ो डॉक्टर ॾे, उहो मनोवैज्ञानिक बि हुयो ऐं होम्योपैथी बि हुयो। चवां थो इहा दवा होम्योपैथी वारी तीर ते कमान लॻी वई अथई। घणनि माण्हुनि जी बीमारी जीअं न लहे काई, त इहो बि आज़माए ॾिसिजो, वठिजो होम्योपैथी। तुंहिंजे अंदरि मने वेठो आहे उनखे कटींदी ऐं ठीकु थी वेंदी। होम्योपैथी ॿियो कुझु मुंहिंजे हिसाब सां सही, उहा सची दवा न आहे, कूड़ खे ख़तमु। ऐं आहे बि माण्हूअ खे बीमारी प्राय कूड़ी। होम्योपैथी उन डॉक्टर हिनखे ॾिठे ऐं ॿुधायसि त हेॾनि डॉक्टरनि खे ॾेखारियो आहे, हिते हाणे हेॾे हली वियो, हाणे हेॾे हली वियो, ऐं हुनखे बासे पियो। डॉक्टर चई हिनखे नांग आहे कान, हे भरदा तो हेॾो कूड़ अथसि। हाणे कूड़ खे कूड़ सां कटींदुसि, चई बिल्कुलु आहे, पहिरें पैस हेठि निभागा मुंहिंजे घर जा पाती, हिकु तो सुञातो आहे। चई बिल्कुलु आहे, मूंखे त नज़र थो अचे तुंहिंजे पेट में आहे। अरे तूं त भॻवानु आहे पुटु, तोखे ख़बर थी पई? चई हा आहे। सभिनी घर वारनि ॾिसो हीअ चए थो न आहे, घर वारा पचनि आहे त भाई कढीसि। चई हिन में हाणे थोरो टाइम लॻंदो, हिनखे मां घुमरनि जी दवा ॾींदोमांसि, घुमरनि में हिनखे नांग निकिरी ईंदो, इहो मूंखे सुभाणे ताईं निकिरंदो। दवा ॾिनई, चई राति जो खाए। उहो डॉक्टर बिल्कुलु महिनत करे, मनोवैज्ञानिक डॉक्टर, हिकिड़ो नंढड़ो सो नांग बसि सॼे ॾींहं में अर्जित कई, घर वारनि खे ॿधी करे, ऐं बिल्कुलु उहो नांग राति जो हिनखे अहिड़ो अचे, जुलाब थिया अहिड़ा, ख़ासि मेन स्विच बंदि कराइनि डॉक्टर। चई हिनखे जे गुग में ख़बर न पए ऐं नांग मां छॾियांसि थो, हीउ सिर्फ़ु बाथरूम में ॾिसंदो, ठीकु थी वेंदो। बिल्कुलु सचाई सां लाइट बि बंदि कयो ऐं हे हर हिकिड़ी पफा लॻी पई। डॉक्टर हिसाब सां हुनजे चुल्हे में उहो विधो ऐं जेॾीमहिल हे आहे अचियो ॿाहिरि, झल ॾिसूं निकितो, ओ इहो शइ निकिरे, ओ ॾिसो इहो आहे न नांग वञे, हा डरी पियो, हाणे नथो लॻे कुझु बि, बढ़िया आहे, मां कुझु बि कान थो थिए पियो, न त हेॾी हुयो हेॾी हुयो। चई इहो ई त हुई,
कूड़ खे कूड़ ऐं बीमारियूं खोड़ कूड़ियूं हूंदियूं अथव। ऐं ईअं बि माण्हूअ खे पंहिंजो आत्मिक विश्वास हुजे। मां चाहियां जॾहिं इहो जेको सत्संग चङी तरह सां ॿुधंदो, असत्य छा आहे, सत्य हूंदो कोई ॻाल्हि उहा ॿी आहे, कोई बीमारी हुजेसि, बाक़ी प्राय असत्य हूंदो आहे। सपनो चाहे ही चाहे हो, ही बि सपनो थी, हो बि सपनो थी। हाणे त मां सचाई ते वठी थो हलायां पियो। ईअं बि पंहिंजो आत्मिक विश्वास, अने हिते बि तव्हां की माण्हू हिक ॿिए खे जीअं ॻाल्हाईंदा, मां कूड़ी बीमारी बि ठाहे सघूं था। हिकिड़े ॼणे ईअं पहिरियों शर्त रखीसि, तोखे मां केॾी महिल ॾिसंदासीं, उहो कुझु चयसि इहे ॻाल्हियूं जेके तव्हां चओ था इहे सही न आहिनि। माण्हूअ खे आहे त थींदो न, जी तोखे मां केॾी महिल ॿुधाईंदुमि। साल 2 साल गुज़रिया, इन विच में ॿधई हुनजी घरवारीअ खे, मास्तर हुयो, हुनजी घरवारीअ खे ॿाहिरि जेको पाड़े वारा 2-3 माण्हू, विच बाज़ार में 2-3 माण्हू, ऐं स्कूल वञंदे उते पटेवाले खे ऐं प्रिंसिपल तक खे ॿधी छॾे चई हीअं कजो। 2 सालनि में सॼी हुन सेटिंग करे, ऐं हिकु सुबुह जो उथियो, पहिरीं घरवारी उथियुसि मसां, ऐं घरवारी चयईंसि छो भला तव्हांखे राति निंड न आई आहे? चई आई। चई छो ईअं छो थी पुछी? अलाए शिकिल थोरी तव्हांजी बदिलियल थी लॻे। मां कुझु त कान्हे, मां राति निंड कई आहे। चई पोइ ठीकु आहे, ठीकु आहे। वरी थोरो संभरियो, ॿाहिरि निकितो, उतां जो नौकर, साईं छोरा तबियत ठीकु अथव? छोड़े मां ठीकु आहियां। आहे घरवारी बि थी चए, तूं बि थो चए, मां त ठीकु आहियां। चए ठीकु आहे, थोरो मुंहुं तव्हांजो पीलो नज़र पियो अचे। वरी थोरो हलियो बाज़ारि, वरी हिकिड़ो ॿधल ॿधियसि। अरे भाई ॾे ख़बर, तबियत ठीकु थी? चई छो बि थियो छा आहे? जेको ॾिसी थो चए पियो तीअं थोरो असांखे लॻे। वरी अॻिते वधियो, वरी ॿियो, वरी टियों, धीरे धीरे जेको हीअं पोइ वञे पहिरियों मिर्गेल थी वियो। पियो जेॾी महिल स्कूल में पटे वाले चई तूं तबियत ठीकु थी? चई न कुझु ख़राबु लॻे थी। वरी अंदरि वियो मास्तर, चई छो भाई थोरो पीलो पइजे? चई हा मूंखे उहो ई पियल आहे, राति निंड न आई आहे। अंदरि प्रिंसिपल ॾे वियो, चइसि ॾे ख़बर आहे तुंहिंजी तबियत ख़राबु? चई उहो ई, मां अर्ज़ी ॾियणु आयो आहियां, मूंखे छुटी खपे। प्रिंसिपल चइसि चङो, छुटी तोखे ॾियूं था, तूं वञ। पोइ वियो घरु, आयो घरवारे खे चई मुंहिंजी तबियत ख़राबु। चई चवां पई तबियत ख़राबु आहे। सुम्हियो, चई थर्मामीटर खणी आ, थर्मामीटर खणी आ, 103 बुखार, बिल्कुलु सचो बुखार 103। ये माण्हुनि ने ईअं बरगलायोसि, ईअं बरगलायोसि 103। पोइ त चए मुंहिंजो शरीर तपे थो, मूंखे ॾियो मां सुम्हां। पोइ सुम्हियो, पोइ उहो आयुसि जंहिं इहो नाटक कयो, सवाल लाइ करे उथ, मुंहिंजी तबियत ख़राबु आहे। सभिनी खे वठी आयुसि, प्रिंसिपाल खे, मास्तर खे, बाज़ार वारनि खे, पटे वाले खे, सभिनी खे वठी। मां हिन खां पुछ पहिरियों पंहिंजी घरवारीअ खां पुछ, सुबुह जो न छा चई? चई तो चयो न त तुंहिंजी तबियत ठीकु आहे? चई हा हिन मूंखे चयो हुई। पोइ सभिनी खे ॿुधाएसीं, हे असां सॼो ॿधल हुयासीं, तोखे सतीअ जी बीमारी थिए उहे कुझु बि कान। ईअं ई थी संसार खे मञे वेठो आहे, अहंकार खे मञे वेठो आहे, आथी कुझु बि कान। जिन ॼातो आहे उन्हनि चयो जीवत लऊं वहिंवार है जग को तुम यूं जानो, नानक हरि गुण गाले सब सुपने समानो। ज्यों सुपना और देखना ऐसे जग को जान, इसमें कुछ साचो नहीं नानक बिन भगवान। एक परमात्मा का सवाइ तो जेको भी तो ॾिसे तो वो कूड़ थी। उन सच के समझो, एक को जानने से सब जाना जाता है। तुम सबको जानने की करोगे कुछ भी नहीं जानोगे। हिक के जान, हिक की तरह जानींदे जॾहिं इहो नकली अहंकार
सतगुरुअ जी कार्यवाही मां 2 ॾींहंनि खां सत्संग सतगुरुअ जी कार्यवाही ॿी काई कान्हे का, इहा ई थी ॿाहिरियों सतगुरु तुंहिंजे अंदर जी सत्य खे जाॻाईंदो आहे। तुंहिंजे अंदर जे सत्य खे कुझु पाण न चवंदी मां कुझु आहियां, जेको बि आहीं तूं ई आहीं। तूं पाण खे ॾिस, तूं पाण में वञ ऐं तूं पाण खे छॾे सॼो ॿाहिरि थो वञे, ॿाहिरि वञ। इन करे गुरूअ जी ज़रूरत आहे। सचो हूंदी त गुरू सचो बि डंडा हणंदे। हिकिड़ी ॻाल्हि ईअं बि थी चुकी हुई, हिकिड़ो ॼणो जंगल में सुम्हियो पियो ऐं हिकिड़ो राजा उतो ईअं लंघे पियो, ईअं ॾिसंदो मुंहिंजी रहियत में छा आहे। हिकिड़ो माण्हू वात फाड़े करे सुम्ही पियो, उनजे अंदरि बिल्कुलु ॾिठईंसि नाग ईअं नंढड़ो ईअं वयसि वात में, ऐं जंहिंमहिल पुछड़ी वञी बची ऐं राजा पहुतुसि कढण जी करे ई पियो त विसिजी वियुसि, हुनखे ख़बर ई न पई। उथियो जेॾीमहिल उहो राजा हिकदमि हंटर खणी ऐं उते बाग़ीचो हुयो फलनि जो, फल किना हिकिड़ा पिया हुया। हिकदमि राजा एॾी हंटरनि सां अची वरिते, चए पियो मूंखे छो थो मारी, ॾे दना चए पियो फल इहे खा, इहे सड़ियल फल कीअं पियल ॾिननि, इहे किना फल खाओ, अचे खा मारींदोमांइ। एॾो मारींसि, एॾो मारींसि, एॾो मारींसि। हाणे उहो पुछे मूंखे मारी छो तूं, मां छा कयो आहे? जेॾीमहिल ॾाढो मारे मारे करे ऐं फल खाराईंसि, फल न पिया वणनि, ॾींहुं करे जेॾीमहिल हिनखे उल्टी अचण लॻी, अहिड़ी उल्टी कराईंसि ईअं साम्हूं उहो नंढड़ो नाग निकिरे आहे। ॾिठई सम्झी चरणनि ते किरी पियसि, चयसि इहो पहिरियों मूंखे ॿुधाई आहे त मां उल्टी न कयां छा? न तूं न करि, तोखे मां ईअं चवां बि हा त तूं भय में चओ बेहोश बि थी वञे, मां तोखे इन करे कुझु न चयोमांइ। अगरि सचो कुझु आहे उहो बि गुरू कढी सघंदो आहे, कूड़ो आहे उहो बि सतगुरू ई कढंदो। ॻाल्हि सॼी तुंहिंजे मथां थी, ॿाहिरि कुझु कान्हे, सभु हिते ई अथई। आख़िरी में सभिनि जे अंदरि वेठल परमात्मा